बाबा जेकर असां अली खान खे मारियोसीं मुराद वारा मिटण खे मारे छॾींदा। मां बाक़ी ज़िंदगी अली खान सां गॾु थी गुज़ारणु चाहियां। उताक ते रही करे मुड़ुस माण्हू थी करे पैरो ॾियो वारनि जे मथां रखंदासीं। असन वारा मौजूद हूंदा शिक्षका थी वेठी मिठण खे पूरो करे छॾियो। पर असल मसलो आहे मिठण जी वापसी। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट दोस्तों तव्हां शेयर कंदा हलूं। अचण वारी एपिसोड में छा थींदो छा न थींदो, छा सोडल वाक़ई अली खान खे चलाइण में कामयाबु थींदो, छा हाशिम वारा मिठण खे मारण में कामयाबु थींदा, या रहज़न वारा पंहिंजे भाउ खे छॾाइण में कामयाबु थींदा, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। ऐं लाइक सब्सक्राइब उदासी टीवी खे ज़रूरु कंदा। दोस्तों पहिरियों त हाशिम पक करे ईंदो आहे, हलण वारनि खे ॾिसी ईंदो आहे त किथे हुननि मिठण खे क़ैद कयो आहे। अची शाहनवाज़ ख़ान खे ॿुधाईंदो आहे। शाहनवाज़ ख़ान प्लेनिक ठाहींदो आहे, चवंदो आहे इहो कमु हाणे तोखे नाहे करिणो, मिठण तोखे नाहे मारिणो, इहो कमु तोतल वारनि खे छॾियूं था। तोतल वारा पाण जेको आहे उहो कमु कंदा, हेॾो राज़न वारनि खे बि मोकिले छॾींदासीं ऐं तूं लिकी करे वार कजां, मिठण खे पूरो कजां राज़न वारनि जे साम्हूं, जीअं उहो ईअं लॻे त हुननि खे कंहिं मारियो आहे मुराद वारनि। यानी जॾहिं मिठण मरंदो त उहो अली खान खे बि मारे छॾींदो, वरी जेको आहे ज़हज़न। अहिड़े हिसाब सां जो झड़ो अञा वधी वेंदो। होॾो सोडल वारा पोयों अची करे जेको अली खान खे छॾाइण में कामयाबु थी वेंदा ऐं रहज़न खे इहो शक आहे, तॾहिं रहज़न पहिरियों बि वधाए छॾींदो। ऐं दोस्तों मंसूर ख़ान कोशिशि कंदो जेको आहे मुराद सां मिली मसइले खे हल करण जी ऐं उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो। बहरहाल मुराद जेको आहे मंसूर ख़ान जी हिकु बि न ॿुधंदो। उन सोडल इन शइ जो वॾो भरपूर फ़ाइदो वठण वारो आहे। दोस्तों लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा उदासी टीवी खे।